नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सोबत देर खां ख़बर ॾींदा हलूं त समाजी तंज़ीम ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जे उहिदेदारनि जे मान में चीफ सरदार नज़ीर अहमद ख़ान ॼामरो पारां आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे वारी तक़रीब खे ख़िताब कंदे ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जे मरकज़ी चेयरमैन महबूब चांग चयो त ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जो मक़सदु इंसानियत जी ख़िदमत करणु आहे। मज़लूम बेपोच माण्हुनि जी मदद करणु ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान जे मंशूर में शामिल आहे। असां चीफ सरदार नज़ीर अहमद ख़ान ॼामरो जा थोराइता आहियूं जिन असांखे मान ॾिनो आहे। तक़रीब खे डॉक्टर मोहम्मद अली मेतलो, एडवोकेट इलाही बख्श मेतलो, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म लेडीज़ विंग सिंध जे सदर आपा ज़ुबैदा घांगरो, अज़ीम ख़ासकेली, आबिद अली चांग, ज़मीर अहमद जाफ़री, लायर विंग खैरपुर जो सदर औरंगज़ेब पीरज़ादो, जनरल HRPF सदर आशिक अली शेख, तारका सोबोदेरो जो सदर हिशमत ऐं सेक्रेटरी मोहम्मद अली चन्ना, फरज़ंद अली शेख, राणीपुर सिटी ॼामरो ऐं पूरी टीम, इसरार उमरानी, उमेद अली ॼामरो ऐं ॿियनि ख़िताब कयो। आजियाणे तक़रीब खे ख़िताब कंदे सरदार नज़ीर अहमद ख़ान ॼामरो चयो है त ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान इंसान ज़ात जी ख़िदमत करे रहियो आहे। हिन जी इंसानी ख़िदमतनि खां मुतासिर थी करे मां पाण ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान में शमूलियत जो ऐलान करियां थो। ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फॉर्म पाकिस्तान सां गॾिजी मज़लूम बेपोच माण्हुनि जी मदद कंदासीं, इंसान ज़ात जी ख़िदमत कंदासीं। इंसानियत ज़ात जी ख़िदमत करण ही असल इबादत आहे। जॾहिं आयल महिमान खे सिंध जी सूखड़ी, टोपी ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।